सिंधी न्यूज़ में खबरों जो सिलसिलो जारी है। खबर शामिल कंदासीं फैज़गंज का इरशाद अली बालादी जी। फैज़गंज में करोंडी वासण औरत हीर खातून मला जो मुड़स ऐं ॾेरनि जी ज़ियादतियुनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। करोंडी वासण औरत हीर खातून एहतजाज कंदे ॿुधायो त मुंहिंजो मुड़ुस महबूब मलाह को राति जो नशो करे मूं मथां तशद्दुद कंदो आहे। मूंखे ऐं मुंहिंजे माइटनि खे मौतमार धमकियूं थो ॾिए ऐं मुंहिंजे घर भातियुनि जे मथां बासनि जे चवण ते अगवा जो केस दाख़िल करायो आहे जेको बेबुनियाद आहे ऐं न मूंखे कंहिं भॼायो आहे न कंहिं अगवा कयो आहे। ऐं पुलिस बासनि जे चवण ते मुंहिंजे घर अची मूंखे मुंहिंजे ॿाहिरनि खे हिरासां ऐं भञडरा करे थी। हुन चयो त राशिद अली मला, मंज़ूर अली, गुलबार, बशीर मला ऐं ॿिया मूंखे मारणु चाहिनि था ऐं मूंखे पंहिंजे मुड़ुस ऐं संदसि माइटनि मां जान जो ख़तरो आहे ऐं मां पंहिंजे मुड़ुस खां तलाक वठणु थी चाहियां ऐं मां पंहिंजी राज़ ख़ुशी सां पंहिंजे पीउ माउ सां रहणु थी चाहियां। हुन चयो त मां अपील थी कयां सुप्रीम कोर्ट, हाई कोर्ट, सेशन कोर्ट, IG सिंध, SSP ख़ैरपुर खां त मूंसां इंसाफ़ कयो वञे। तव्हां छा था चवणु चाहियो?